हाणे तव्हांजे साम्हूं जेको अॻिलो लफ़्ज़ आहे उहा आहे स्टेशनरी। ॿियो बि लफ़्ज़ आहे स्टेशनरी। हाणे ॿिन्ही जे स्पेलिंग में फ़र्क़ु आहे। हिकिड़ो आहे STATIONARY, ॿियो सॼी स्पेल साॻी आहे, सिर्फ़ु NERY आहे। हाणे जेको NARY स्टेशनरी आहे इहो आहे एडजेक्टिव। एडजेक्टिव जी माना आहे नॉट मूविंग। हाणे मिसाल हिकिड़ो कोई बि मिसाल, हाणे हथ में मूंखे हीअ पेन आहे, ठीकु आहे, हाणे हीअ छा आहे, हीअ स्टेशनरी मूड में आहे, यानी हिकिड़ी जॻह ते बीठल आहे। स्टेशनरी जो मतिलबु छा आहे, नॉट मूविंग, NARY जो। इन जो हिकिड़ो जुमिलो तव्हांजे साम्हूं रखूं था, द कार रिमेन्ड स्टेशनरी, कार हिकिड़ी जॻह ते बीठल रही। ॿियो स्टेशनरी जेको NERY आहे उन जो मतिलबु आहे, स्टेशनरी जो मतिलबु आहे जेका राइटिंग मटीरियल, जंहिंमें पेन पेंसिल जेको असां अक्सर इस्तेमालु कंदा आहियूं, त भाई स्कूल में स्टेशनरी खपे, ऑफिस जे स्टेशनरी खपे। सो उमेद आहे त इहो बि तव्हांजे अॻियां क्लियर थी वियो हूंदो। मिसाल हिकिड़ो मां तव्हांजे साम्हूं जुमिलो थो चवां, आई हैव टू बाय स्टेशनरी फॉर माय स्टूडेंट, मूंखे पंहिंजे शागिर्दनि जे लाइ स्टेशनरी ख़रीद करणी आहे, यानी लिखण जो सामान ख़रीद करणो।